Mobile phones are prohibited inside the examination hall. एग्जाम हॉल मां ॿाहिरि निकितुमि त ही सभु गेट ते ईअं बीठा हुया। मां कंफ्यूज थी वियुमि त शायदि ही सभु मूंसां सेल्फी वठंदा, पर न बाबा, ही सभु हिते पंहिंजी पंहिंजी क्रश खे ॾिसण लाइ बीठा हुया। कैदी नंबर 805। बस यार, हिननि खां अलाए कीअं थो पुॼे गर्मीअ में ईअं ॿाहिरि जेको आहे बीहण। हिन व्लॉग जो आगाज़ जेको आहे मां पाणीअ जी किल्लत खां कयो हुयो त हिकु ॻाल्हि सम्झ में न आई त अर्थ ते 70% वाटर आहे, उन जे बावजूद बि जेको आहे असांजी सॼी यूनिवर्सिटी ऐं हॉस्टल ते पाणी छो न हुयो। त असां उन पाणीअ जी किल्लत खे ख़तमु करण लाइ केॾी महिल जेको आहे लिम्का खां सहारो वरितोसीं, केॾी महिल जेको आहे कमंद जे जूस खां सहारो वरितोसीं, केॾी महिल जेको आहे लस्सीअ खां सहारो वरितोसीं। ऐं हिन गर्मियुनि जी सीज़न में बाबा जेको हिन कमंद वारे कमायो, अंबानी बि जेको आहे हाणे हिन खां कर्ज़ो वठंदो। एग्ज़ाम्स वारे 8 ॾींहंनि में त वॾा माण्हू वॾो तयार थी आया, पर नितिन जी सिंधी टोपी वारो कलेक्शन सभिनी खे बीट करे वियो। खैर, पाणीअ जी इन किल्लत खां बेज़ार थी करे असांजे हॉस्टल जा कुझु शागिर्द जेके आहिनि बहादुरी ॾेखारे करे हॉस्टल गेट ते वेही रहिया ऐं पंहिंजी बेसिक नीड पाणीअ